ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कई पिया। सखर पुलिस ज़िले में 11 खां वधीक अगवा थियल मुग़विन खे बाज़ियाब कराए न सघी आहे। शौकत कुराई चौकीदार ग़ुलाम हैदर दायो कामरान रियासती ऐं प्यारो रियासती अगवा थियल आहिनि। सखर साइड थाणे जी हद में खोसा ॻोठ जा रहवासी इकबाल खोसो ऐं रिज़वान खोसो भी अगवा थियल। न्यू पिंड थाणे जी हद में पुलिस एहलकार मंज़ूर मशोरी जो पुट शफ़ीक मशोरी भी धाड़ियलनि वटि क़ैद आहिनि। फरहान मीराणी मदरसे में पढ़ंदड़ तालिबे इल्म 14 वरनि जो रोशन महर भी अगवा थियल आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कई पिया। सखर पुलिस ज़िले में 11 खां वधीक अगवा थियल मुग़विन खे बाज़ियाब कराए न सघी आहे। शौकत कुराई चौकीदार ग़ुलाम हैदर दायो कामरान रियासती ऐं प्यारो रियासती अगवा थियल आहिनि। सखर साइड थाणे जी हद में खोसा ॻोठ जा रहवासी इकबाल खोसो ऐं रिज़वान खोसो भी अगवा थियल। न्यू पिंड थाणे जी हद में पुलिस एहलकार मंज़ूर मशोरी जो पुट शफ़ीक मशोरी भी धाड़ियलनि वटि क़ैद थियल आहिनि। फरहान मीराणी ऐं मदरसे में पढ़ंदड़ तालिबे इल्म 14 वरनि जो रोशन महर भी अगवा थियल आहिनि।